देरा इस्माइल खान वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में कस्टम जे चइनि अहलकारनि समेत 6 ॼणा मारिजी विया। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वाक़िए जी मज़म्मत कई वई आहे। मक़ामी पुलिस जो चवणो आहे त फायरिंग जो वाक़ियो देरा इस्माइल खान जे इलाइक़े दुराबिन में पेश आयो। अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि कस्टम जे चइनि अहलकारनि समेत 6 ॼणा मारिजी विया, जॾहिं त हिकु राहगीर ऐं ॿारड़ी ज़ख़्मी थी पई। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिबि कस्टम जा अहलकार मामूर जी ड्यूटीअ ते हुआ त जवाबदारनि गाॾीअ ते फायरिंग करे ॾिनी। वारदात बाद जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां DIG खान में चइनि कस्टम अहलकारनि समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कस्टम अहलकारनि समेत 6 ॼणनि जो क़त्ल न विसारण जोॻो वाक़ियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त वाक़िए में मुल्क जवाबदारनि खे कानून जे कटहर में आंदो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वाक़िए में शहीद थियल अहलकारनि जे वारसनि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे।